हलो बोड़ा हिकिड़ो तो में कम हुयो कहिड़ो कम हुई बोरी भौंक सुभाणे शॉपिंग ते हलंदासीं साहिब खे मोकल वठी अचिजांइ ऐं पोइ घर छो न पई चई घरऊं आहे मां ऑफिस पुॼण वारो आहियां जेको आहे फोन कई इहे बि पैसा ख़र्च पर पिया इहे बि किरंदा पोइ घर भौंकिया घर चई सुबुह जो चरी छाजे कारण जे शहर शॉपिंग करण हलंदासीं बोड़ी हलंदी शहर माना ज़ाफ़ा खे शहर वठी वञ त माना खीसे जी बर्बादी छड़ो पैसो ख़र्च कंदी ज़ाला बस ना किथे बयान पंहिंजी कई आहे अबे खे चलो शादी कराए पंहिंजो कसूर आहे लोॾे उठा मां ॾिसो वालेकुम सलाम एतिरी देर छो साईं तोखे हिते 8 बजे अचणो आहे 8:30 थी विया छो साईं देर थी वई मुंहिंजो नंढड़ो पुट ख़र्ची ते ज़िद कयईं मां वटि 1000 रुपयो ॿधो हुयो उनखे खुले कराइण में टाइम लॻी वियो नंढड़े खे 50 ख़र्ची ॾिनमि इन जे करे देर आईंदा न थई देर न थींदो साईं न थींदो साईं इहो हिकिड़ो ॿियो नंढड़ो अर्ज़ु आहे ॿुधाए सुबुह जेको आहे न मां मोकल कंदोमांइ छो भला वो मारी ज़ाल शॉपिंग करण हलंदी उनखे शॉपिंग कराईंदुमि तुंहिंजी मोकल सफ़ा बंदि आहे 3 महीननि जे लाइ हिते ऑफिस में तोखे सां कम ई नथो थिए साईं मूंखे जेको आहे न तव्हां में इहा ई उमेद हुई मुंहिंजे मुश्किल वक़्त में तव्हां ई कमु ईंदव साईं तव्हां ई मां मोकल न कंदुमि मां कमु कयां थो